क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी सद ते कारपोर्ट फार्मिंग, पाणी जी खोट, करप्शन, मेरिट जी लताड़ ऐं ॾोहनि जे ख़ात्मे लाइ एडवोकेट इनायतुल्लाह तुनियो, अख्तर ख़ासकेली, ज़ुल्फ़िकार बुद्ध, असद सिंधी, इनामुल्लाह कांदड़ो, माशुक मरकंड, मदद मुगेरी, सजाद अकबर, फराज़ ख़ासकेली ॿिनि जी अॻुवाणी में प्रेस क्लब कंबर अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हुन मौक़े ते अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त सॼी सिंध पाणी जी खोट सबबु भोॻे रही आहे। दरिया ते धाड़ो हणी सिंध जो पाणी गैर क़ानूनी तौर ठाहियल केनालनि में विरहाए पियो वञे। सिंध ऐं मुल्क जो को बि उहो खातो नाहे छॾियो वियो जिते करप्शन नथी थिए। हर कम लाइ पैसा वरिता था वञनि। सिंध जा अक्सर ज़िला नोगो एरियाज़ बणिया विया आहिनि जिते औरतुनि ऐं ॿारनि खे अगवा कयो वञे थो। मुज़ाहिरीन पीपल्स पार्टी जी आला क़यादत ऐं आला अख़्तियारनि खां हिननि मामलनि जो नोटिस वठी इंसाफ़ जी अपील कई आहे। सिंधु दरिया ते धाड़ो कैनाल समूरा कैनाल समूरा कैनाल समूरा मेरिट जी लताड़ बंद कयो। मेरिट जी लताड़ कैनाल समूरा कैनाल समूरा